ॾिसी रहिया आहियो सिंध ग्रीन न्यूज़। मां आहियां गुलज़ार मंचांडियो। ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। हाणे ख़बरूं शामिल कंदासीं। कंबर खां अब्दुल कादिर सांगाह जी रिपोर्ट मुताबिक़ कंबर शाह अब्दुल लतीफ़ भेटाई डिग्री कॉलेज कंबर में मुहतसिब आला ऑफिस जे हवाले सां शुरूआती ॼाण फराहम करण जे लाइ सेमिनार थी गुज़रियो। सेमिनार खे ख़िताब कंदे रीजनल मुहतसिब आला लाड़काना डिवीज़न अली अकबर जागीरनि चयो त समाज में ख़ुसूसी तौर ते सिंध सूबे जे इंतज़ामनि हेठि कमु कंदड़ मुख़्तलिफ़ खातनि बाबति का बि शिकायत हुजे त मुहतसिब आला लाड़काना डिवीज़न ऑफिस अची शिकायत करण सां अव्हां जे मसइलनि खे जल्द खां जल्द हल करायो वेंदो। असांजी ऑफिस जो बुनियादी कमु आम माण्हुनि जे मदद करणु आहे। जिते बि कंहिं सां का नाइंसाफ़ी थिए हुजे उहो असां सां राब्ते में अचे ऐं संदसि मसइलो हंगामी बुनियादनि ते हल करायो वेंदो। हुन वधीक चयो त हीउ इदारो तव्हांजे जाइज़ मसइलनि जे हल लाइ खुलियल आहे। हिन ख़िताब कंदे वधीक चयो त कंहिं बि सरकारी इदारे जे ख़िलाफ़ का बि शिकायत हुजे त असांजे रीजनल ऑफिस लाड़काने में दरख़्वास्त जमा करायो ऐं असांजे ईमेल एड्रेस ते मोकिले ऐं उन ते अमल खे यकीनी बणायो वेंदो। उन मौक़े ते कॉलेज जे प्रोफेसरनि ऐं शागिर्दनि मुख़्तलिफ़ मसइलनि ते पिणु सवाल कया जिन जा जवाब रीजनल डायरेक्टर मुहसिब आला पिणु ॾिना।